औरत जी मकारी वज़नाइती ॻाल्हि अॼु अव्हां सां शेयर करण ते दिलि घुरियो आहे। सो अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। नंढिड़ो किस्सो आहे, नंढड़ी ॻाल्हि आहे, ज़रूरु ॿुधंदा वञो। हिकिड़े दफ़े जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो मुसाफ़िर सैर ते निकिरी पियो, घुमंदे फिरंदे हिकु जॻह ते जिथे पहुतो त हिन खे ॾाढी उञ लॻी हुई। अचे हिन खे उञ तास हिन खे परेशान कयो। हिन वटि जेको पाणी जमा हुयो उहो पाणी खपी वियो हुयो। हिन पंहिंजे आस पास ॾाढी ॻोल्हा कई। ख़ैर सां हिन खे साम्हूं हिकिड़ो खोह नज़र अची वियो। डुकंदो डोड़ींदो उन खोह ते जीअं ई पहुतो त हिन खां पहिरियां उते हिकु औरत मौजूदु हुई। औरत खे ॾिसी करे हुजाइतो थी वियो तकड़ि में। हिकिड़ो हिन सवाल खणी हुन औरत खां कयो। औरत खे चयईं त औरत जी मकारी छा थींदी आहे, औरत जी मकारी कीअं थींदी आहे। औरत ॾिसी करे हिन खे यकदमि रड़ियूं करणु शुरू करे ॾिनियूं, तमामु घणियूं रड़ियूं कयईं। एतिरे आवाज़ ज़ोरदार आवाज़ सां रड़ियूं करे पई जो आसपास ॻोठनि ताईं बि हुन औरत जो आवाज़ु वञी पहुतो। हमरा परेशान थी वियो। हमरा चयो त मां नंढिड़ो हिकिड़ो सुवालु कयो हुई त ॻाल्हि ॻिचे में थी पवे। ऐं ॾाढी परेशानी हाल में हिन खां पुछईं त ईअं छो थी करे, ख़ुदा खे मञ, मां त तव्हांखे नंढिड़ो सुवालु पुछियो। माईअ चयसि त बीह, झल पेर त हाणे ख़बर पवंदी। जॾहिं ॻोठाणा हिते मिलंदा ऐं मां उन्हनि खे ॿुधाईंदुमि त हीउ माण्हू मूंसां बदतमीज़ी पियो करे, मूंसां छेड़छाड़ पियो करे, ऐं उहो तव्हांखे एतिरी सख़्तु मार कुट कंदा जो तव्हांखे वज़न जी ख़बर पइजी वेंदी ऐं थी सघे त तव्हांखे मारे ई छॾनि। ॻोठाणा हितां जा ॾाढा ॾिंगा मुड़ुस आहिनि ऐं गैरती माण्हू आहिनि। हिते साईं हमरा ॾाढो परेशान थी वियो ऐं ॾाढो पघर लहण चढ़ण हिनखे ॾाढी ॾुखी सूरत हाल हिन जे साम्हूं अची वई। माण्हू मिलंदा, सूर बि सुजनि पिया हिनखे त मूंखे ॾाढो मार कुट कंदा। त हिन औरत खे ॾिसी करे चयो त माई अलाह खे मञ, मूंखे माफ़ु कर, ॾाढी सुहिणी सेफ्ती रहमदिल आहे ऐं हीअ अजायो थी मूंसां ग़रीब सां तूं एॾो वेल करें, ॾाढी सुहिणी सेफ्ती थी लॻे ऐं माशाल्लाह होशियार बि आहीं, ईअं न कर। त औरत छा कयो, जो हुते भरिसां बाटली पई हुअसि पाणीअ जी, उहा खणी करे पंहिंजे मथां सॼी बाल्टी हारे, पाणी जेको भरियो हुयईं खूह मां, उहो जॾहिं पंहिंजे मथां हारियईं त सॼी पाण में पाणी में भिॼी वई। एतिरे में साईं ॻोठाणा बि अची करे हुते मिड़िया। जॾहिं ॻोठाणे हिन खां पुछो त माई छा थियो हुयो, एॾी पई रड़ियूं कयूं तूं? त हुते चवणु लॻी त मां जॾहिं हिते पाणी भरणु आयुमि त हिन खूह में मां किरी पई हुयमि ऐं पोइ मां ज़ोर सां रड़ियूं करणु लॻियूं त मूंखे पोइ ख़ुदा जो बानो अचे मूंखे बचाए, ऐं हीउ बंदो, हीउ जेको साम्हूं इंसानु बीठो आहे, इहो फ़रिश्तो थी करे हिते पहुतो आहे, हिन मुंहिंजी जान बचाई आहे। मूंखे पाणीअ खूह मां ॿाहिरि कढियो अथई, मूंखे सिर बचायो अथई मुंहिंजो। इहा ॻाल्हि ॿुधी साईं ॻोठाणनि में वाह वाह पइजी वई ऐं हिनजी बहादुरीअ जो हिनखे दाद ॾियणु लॻा। माशाल्लाह ॾाढो सुठो ऐं बहितरीअ जो अमल कयो आहे तव्हां, हिन माई जो सिर बचायो आहे तव्हां। तो जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी करे माण्हू जॾहिं विया त वेंदे वेंदे बि हिन जी तारीफ़ हिनखे दाद ॾींदा विया। उन खां बाद औरत हिन जे वेझो आई, मुसाफ़िर जे, हिनखे चवणु लॻी त ॾिठई औरत जी मकारी छा आहे, औरत जी मकारी कीअं थींदी आहे। जेकॾहिं तव्हां औरत खे सुखु ॾींदव, उनखे सुखियो रखंदव, त औरत ई आहे जेका तव्हांजे घर खे, जेका तव्हांजी दुनिया खे जन्नत बणाए सघे थी। बाक़ी न त उनखे, तव्हांजे घर खे, तव्हांजी दुनिया खे जहन्नम बणाइण में बि देरि नाहे लॻंदी।